दोस्तों अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट ज़बरदस्त धमाकेदार अपडेट तव्हांजे लाइ आंदी आहे दोस्तों, ख़ासि करे वीरनि जी वस्ती अपडेट हिकु ज़बरदस्त अपडेट आहे। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद कोसो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। दोस्तों काफ़ी अर्से खां वठी तव्हां वीरनि जी वस्ती ड्रामे खे ॾिसी रहिया आहियो, लेकिन तव्हांजो इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु थी चुकियूं आहिनि। वीरनि जी वस्ती खां बि वधीक हिकु धमाकेदार ड्रामो तयारु थी रहियो आहे, जंहिंजो नालो फ़िलहालु अनाउंस नाहे कयो वियो। सिंध टीवी वारा तमामु जल्द उनजो नालो अनाउंस कंदा, छो त पंहिंजा वरी ड्रामो मां नथो चवां। उन जी अपडेट मां तव्हांखे ॾेई चुको आहियां, उहो त खजू साहब ऐं आज़म मैंगल वारनि जो ड्रामो आहे। बहरहाल हीउ हिकु ॿियो ड्रामो आहे, थी सघे थो हिन में तव्हांजो पसंदीदा अदाकार मूसा बि हुजे, यानी लाला रफ़ीक ज़ऊर साहब। फ़िलहालु कंहिं अदाकार जी अनाउंसमेंट नाहे थी, लिस्ट नाहे आई। बाक़ी एतिरो ॿुधायो आहे त हिकु वॾो मेगा सोप सीरियल तयारु कयो वेंदो, छो त वीरनि जी वस्ती ख़तमु थींदो उन खां पोइ पंहिंजा वेरी बि आहे। उन सां गॾु हिकिड़ो ॿियो ड्रामो हलाइणो आहे उन्हनि खे, जेको हाई लेवल जो ड्रामो हूंदो। ऐं जीअं उनजी बक़ाया अपडेट्स ईंदी असां वटि, नालो अदाकारनि जी लिस्ट सॼो तव्हांखे ॿुधाईंदासीं इन यूट्यूब चैनल शाहिद कोसो व्लॉग, इन फेसबुक पेज ते शाहिद कोसो व्लॉग पेज ते तव्हांखे मिलंदी रहंदी। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।